कयूं था तव्हां सभिनी जी तवजा चाहींदसि प्रोग्राम जो आगाज़ कयूं था। सभ खां पहिरीं खानाबदोश में खानाबदोश अदबी वैक जे नाले सां हिकिड़ो हफ़्तेवार प्रोग्राम असां शुरू करे रहिया आहियूं ऐं उन पैगाम जो इन प्रोग्राम जो मक़सदु फ़क़ति इहो आहे त काफ़ी वक़्त खां सिंध जे अंदरि जेके तख़लीक़ी अदब जे हवाले सां घणो ई बहस थींदो रहंदो आहे ऐं उन बहस जे दौरान काफ़ी दफ़ा असां जहिड़नि माण्हुनि खे इन क़िस्म जी शिकायत रहंदी आहे त शायदि हिन वक़्त में सिंध में तख़लीक़ी अदब लिखण जो या उन जो रुझान घटि थी वियो आहे ऐं जेकॾहिं रुझान आहे बि त उहो पढ़ंदड़ ताईं पहुचियो कोन थो, हिकिड़े मख़सूस तबिके ताईं पहुचे थो ऐं जेके नौजवान आहिनि उहे जेको कुझु लिखी रहिया आहिनि हक़ीक़त में उनखे असां हींअर उनजी कथ कीअं करियूं, उनखे रखी किथे, इन क़िस्म जा केतिरा ई सवाल आहिनि जेके ज़हन में हूंदा आहिनि ऐं कंहिं बि क़िस्म जो अहिड़ो फोरम मूंखे सिझो कोन थो जंहिं फोरम ते वेही इन क़िस्म जी का ॻाल्हि ॿोल का इब्तिदा करे सघिजे पई। हीउ जेको दौरु आहे हीउ दौरु मीडिया जो दौरु आहे, सोशल मीडिया जो दौरु चयो वञे थो, पर हक़ीक़त इहा आहे त सोशल मीडिया जे दौर में सोशल मीडिया ते जेतिरो शोर नज़र अचे थो ऐं जेतिरी जेका असां कंफ्यूजन आहे उते का सवली सेबती संजीदा ॻाल्हि का तख़लीक़ी शइ रखी नथी सघिजे, के बहस जी इब्तिदा करे ई नथी सघिजे। त हिकिड़ो माण्हू अगरि का शइ रखे थो त हुनजा 5 जेके आहिनि से या जेके 100 क़िस्म जी जेके आहिनि से अहिड़ी शयूं अची वञनि थियूं जो उहो के तख़लीक़ी अंदाज़ में उहा बहस खे खणी वञे उहो मुमकिन कोन्हे। से मां ईअं सम्झां थी त अॻे वांगुरु हिन वक़्त ते जेको मौसर असां वटि फोरम बणिजे थो उहो मौसर फोरम रूबरू गुफ़्तगू वारो आहे, उहो फोरम गॾिजाणी वारो आहे, उहो फोरम इहो आहे त जंहिंमें गुफ़्तगू जंहिंमें मकालमो थी सघे। ऐं मकालमो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं असां आम्नो साम्हूं हूंदो, मकालमो इहो मुमकिन ई कोन्हे जेका असां नेट ते जेका असां सोशल मीडिया ते कयूं था। सोशल मीडिया ते हिकु तरफ़ी ॻाल्हि ऐं उहा बि अधूरी सम्झनि, उनखां पोइ उन ते हज़ार क़िस्म जूं ॿियूं ॻाल्हियूं ज़हन में अचनि थियूं। पर मां सम्झां थी त इन क़िस्म जी जेका असां मूंखे महसूसु थियो, न रुगो मूंखे महसूसु थियो पर असां काफ़ी जेके तख़लीक़ी अदब जा वाबस्ता दोस्त आहिनि उन्हनि जो बि इहो चवणु इहो त इन क़िस्म जी ज़रूरत आहे ऐं इन क़िस्म जूं गॾिजाणियूं थियणु खपनि। इन क़िस्म जूं गॾिजाणी में पहिरीं त इहो हूंदो आहे त केरु ॿियो शुरूआति करे, केरु ॿियो शुरूआति करे ऐं जॾहिं केरु शुरूआति नथो करे त यकीननि जेको आहे सो असांखे सोचणो थो पए त भला इन ॾस में जेकॾहिं असां पाण अची त शुरूआति कयूं उहा शुरूआति कहिड़ी थी सघे थी। मुमकिन आहे त हिन मां अञा ॿिया खोड़ सारा सिलसिला निकिरनि त हर शइ ताईं थिए। हिकिड़ी ॿी आख़िरी ॻाल्हि जी वज़ाहत कंदी हलां त काफ़ी जेका असांजे दोस्तनि साथियुनि ऐं अदीबनि शाइरनि जे ज़हन में हिकिड़े क़िस्म जो सुवालु इहो पैदा थियो त सिंधी अदबी संगत मौजूदु आहे त पोइ इन क़िस्म जी गॾिजाणियुनि जी कहिड़ी ज़रूरत आहे। त मां हिकिड़ी वज़ाहत कंदी हलां त हीअ हिकिड़े क़िस्म जी बैठक या हिकिड़े क़िस्म जी वेक आहे, हीअ को अहिड़ो सिलसिलो कोन्हे जिते शहर शहर में जेका असां खानाबदोश वैक शुरू थियो। हिन शहर जा जेके बि अदीन शाइर मुमकिन आहे त उहे जेका असां अदबी संगत जे फोरम ते अदबी संगत जा मेंबर न हुजनि, पर उहे तख़लीक़ी अदब सां उन्हनि जी दिलचस्पी हुजे, उहे वास्ता रखंदा हुजनि, उहे ॿुधणु चाहींदा हुजनि, उहे हिन गुफ़्तगू में शरीक थियण था हुजनि। उन जे लाइ हीअ हिकिड़े क़िस्म जो फोरम आहे। हीअ कंहिं बि तनज़ीम जो, कंहिं बि अदबी तहरीक जो न मुख़ालिफ़ आहे, न उनजो पैरादार आहे, न उनजो मुतबादिल का शइ आहे। हीअ हिकिड़ो फोरम आहे जिते असां वेही चाहियूं था त उहा गुफ़्तगू कीअं शुरू थी सघे। मां फॉर्मेट ॿुधाईंदी हलां छाकाणि त हीअ हर हफ़्ते थींदो ऐं हर हफ़्ते में थी सघे थो त असांजो अहिड़ो जेको आहे फॉर्मल फॉर्मेट न हुजे ऐं जीअं आम तौर ते हिते पुष्टियूं रखियलु हूंदियूं आहिनि पर उहो ॾिसबो आहे त केतिरी तादाद में अचनि था ऐं उनखां पोइ केतिरा माण्हू शरीक थी सघनि था उन गुफ़्तगू में। पर हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कंदी हलां त हर हफ़्ते को न को टाइटल, को न को टॉपिक ज़रूरु हूंदो। इहे जनरल गुफ़्तगू कान थींदी, खोड़ सारा अदब ऐं तख़लीक़ी अदब जा पासा आहिनि जंहिं ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। उन्हनि में खोड़ सारा अहिड़ियूं शयूं आहिनि जेके अञा अदबी सिंस जे तौर ते मञियूं ई नथियूं वञनि। मिसाल जे तौर ते असां आयासीं पिए नवीद साहिबु मूंसां गॾु हुयो, नवीद मां गुफ़्तगू कंदा पिया हुआसीं त
मिसाल जे तौर ते अदबी जेके हमसे खाका लिखिया था वञनि, अदबी खाकनि ते प्रोग्राम थी सघे थो। मिसाल जे तौर ते अदबी ख़त थियनि था जेके माण्हू पब्लिश कनि था, अदबी ख़तनि ते मुश्तमिल प्रोग्राम थी सघे थो। मिसाल जे तौर ते जेल डायरियूं आहिनि, जेल डायरियुनि ते प्रोग्राम थी सघे थो। वींदे हिस्टोरी जो असां सम्झूं था, मां सम्झां थी त असां जेके अदब सां वास्तो रखंदा आहियूं, चाहे उहे सियासी हुजे अदब या गैर सियासी, पर असां घणो करे वॾनि जेके आलमी सियासतदान आहिनि, आलमी सियासतदाननि जा अदालती बयान असां पढ़िया हूंदा, उन्हनि जे जेलनि जूं असां डायरियूं पढ़ियूं हूंदियूं। ख़ासि तौर ते जेके अदालती बयान आहिनि उन्हनि जी हिकिड़ी अदबी हैसियत थी हुजे थी। भुट्टे साहिब खां वेंदे जेके बि असां ॾिसूं था त अदबी बयान सां जीवन से जो जेको आहे त इन क़िस्म जी बि असां का गुफ़्तगू हिते रखी सघूं था। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त हीअ तख़लीक़ी अदब जे बारे में फोकस कंदो, छाकाणि त स्टडी सर्कल खोड़ था हलनि, नज़रियाती अदब ते असांजा नौजवान खोड़ था ॻाल्हाईंदा आहिनि, उन क़िस्म जा मुख़्तलिफ़ फोरम, मुख़्तलिफ़ सियासी समाजी फोरम मौजूदु आहिनि। हीअ ख़ालिसतन अदबी ऐं ख़ालिसतन असां चाहियूं था त हिन जो फोकस फ़िलहालु तख़लीक़ी अदब ते रखूं। आख़िरी ॿी बि ॻाल्हि वज़ाहत कंदी आहे त हिकिड़े क़िस्म जो बहस अदबी दुनिया में उहो पुराणो कोन्हे, उहो बहस हिकिड़ो आनंदलाल, उहो बहस हिकिड़ो बहस आहे त अदब पराए अदब, अदब पराए ज़िंदगी। हिन फोरम ते पहिरें क़िस्म जो को बि कोन्हे। हिन फोरम जो मौज़ू अदब आहे, पोइ उहो ज़िंदगी जे लाइ हुजे फ़न लाइ हुजे, उहो आर्ट लाइ हुजे, हिन जो मौज़ू सिर्फ़ु अदब आहे। कहिड़े बि नज़रिए सां जेका सा बदल अदीब इन में जेको सो गुफ़्तगू करे सघे थो। सो तंहिंजे करे मां सम्झां थी त हीअ हिकिड़ो ओपन जेका सा फोरम हूंदो। ओपन फोरम में सभई जेके आहिनि मुख़्तलिफ़ पासनि ते असां ॻाल्हाए सघंदासीं। अॼोके प्रोग्राम जो उनवान जेको सोचियो ऐं रचियो, इन करे बि रचियमि ख़ासि तौर ते जीअं त हिन जो जेको आहे हिन गॾिजाणी जो मौज़ू जेका असां मक़सदु ई इहो आहे त जेके असां वटि ख़ामियूं या जेके असां वटि बल्कि ईअं चइजे त जेको घटि मिक़दार में मौजूदु आहे, उन अदब जे बारे में उत्साह पैदा करण लाइ, उन अदब जे बारे में ॻाल्हाइण ते जेका असांखे निशिस्तूं रखणु खपनि, वेहपूं रखणु खपनि। मुंहिंजे ज़हन में ख़ासि तौर ते जेका आत्मकथाई अदब जे हवाले सां हिकिड़ो जेका जॾहिं दुनिया में वॾनि अदीबनि जे बारे में, वॾनि माण्हुनि जे बारे में जॾहिं आत्मकथाई अदब पढ़िजे थो, तॾहिं महिल महसूसु थिए थो त सिंधी अदब में, हिन सिंस में सिंधी अदब को घणो शाहूकारु कोन्हे। मिर्ज़ा खलीद बैग खां वठी हाणोके जेका दौर ताईं ॾिसो, पर उन में बि जेका असां इन ते बहस कंदासीं त आत्मकथा में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अची सघनि थियूं, पर जेकॾहिं ॾिसिजे त द वेरी सब्जेक्टिव मौज़ूई लिहाज़ खां, अंदर जी दुनिया जे हवाले खां असां वटि तमामु घटि लिखियो वियो आहे। उर्दू अदब जे हवाले सां ॾिसो त तुंहिंजे नामिन तव्हांखे अहिड़ा मिलंदा, ईअं बि चयो वेंदो आहे त नामिन कुझु हूंदा आहिनि त उहे आत्मकथा ई नामिन आहिनि, कुझु जेके आहिनि से ख़त आहिनि, कुझु डायरी जा वर्क आहिनि, इहो त मिली सघे थो। पर मिसाल जे तौर ते मां जेकॾहिं चवां त जोशबनी आबादी जो यादों की बारात आहे, या ॿियूं खोड़ सारियूं यादगिरियूं आहिनि। सिंधी अदब में अगरि समाने उमिरियूं या जेका आत्मकथाऊं लिखियूं हुयूं आहिनि, उहे घणो करे जेका प्रोफेशनल जेके असां वटि ब्यूरोक्रेसी में माण्हू रहिया आहिनि, या उन्हनि जी हिकिड़ी जेका प्रोफेशनल ज़िंदगी जे बारे में त ज़रूरु जेका मिले थो, हुननि जी ज़ाती ज़िंदगी जे बारे में, ज़ाती लान चारत जे बारे में, अदबी जेका हुनजे सफ़र जे बारे में, इन क़िस्म जो तमामु घटि मिले थो। अलबत्ता मां इहो ज़रूरु चवंदुसि त जेॾी महिल असां फेमिनिस्ट जेका लिटरेचर पढ़णु शुरू कयोसीं, तेॾी महिल बि इहो बि पंहिंजा ॾिसंदा आयासीं त दुनिया में मुख़्तलिफ़ हवालनि सां औरतुनि जेके लिखियूं, ख़ासि तौर ते सवाने उमिरि लिखियूं, हीअं बि औरतुनि जे लाइ लिखणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। जेकॾहिं शाइरी बि कनि त उहो हुनजी पसंदि जेका ज़िंदगी सां का शाइरा इश्किया शाइरी करणु शुरू करे त यकदमि सां इहे ॻाल्हियूं थियणु शुरू थी वेंदियूं आहिनि त हिनखे मथां हींअर पोइ कंहिंसां इश्क न ॿोलंदसि, त हुनजे आशिक़ जी तलाश शुरू थी वेंदी आहे। सो जेकॾहिं उहा लिखे, पंहिंजी सवाने उमिरि लिखे, त उहा सवाने उमिरि पंहिंजे पाण लिखे, उन ते जेका माना हिकिड़ो वॾी हिमत जो कमु बि आहे। सो तंहिंजे करे मूं इहो सोचियो त जेको पहिरियों प्रोग्राम छाकाणि थी आत्मकथा जे हवाले सां बि असांजा कुझु सिलसिला अञा हलंदड़ हूंदा,
जेके आलमी हवाले सां असां जेके आहिनि मुख़्तलिफ़ ज़िक्र कंदासीं, पर उहा सिंधी अदब जी या शाहूकारी रही आहे त सिंधी अदब में ख़ासि तौर ते औरतुनि जे हवाले सां मूंखे अतिया दाऊद जी जेका ऑटोबायोग्राफी आई आहे उहा अॼु पढ़ण जे लाइक़ु आहे। पर सची ॻाल्हि ॿुधायां त जॾहिं उहो शबनम गुल जो मुंहिंजो सूरतमुखी पढ़ियो त मां माना जेका असां डीपली हुन में इन्वॉल्व थियसि जो एतिरे हद ताईं जो उहो जेॾी महिल बुक्स एंड ऑथर्स में उहो जेॾी महिल मूं लिखियो, मूंखे केतिरनि ई जेका असां पाकिस्तान जे अदीबनि जे पारां ख़वातीन जे पारां जेका असां मूंखे रुजू कयो वियो आहे, उन्हनि चयो वियो त इन जो को उर्दू ट्रांसलेशन बि सघे थो। असांखे उर्दू ट्रांसलेशन जेका असां छाकाणि त एॾो मूविंग जेका असां उनजी जेका असां बायोग्राफी ऑटोबायोग्राफी छपी। पोइ अॼोके प्रोग्राम जे हवाले सां असां वटि 3 महिमान आहिनि। 3 महिमाननि में 2 महिमान जेके आहिनि से उहे पंहिंजी ई तख़लीक़ी जेका असां उनजे बारे में पेश कंदा। जेका असां अनाउंसमेंट कई उन में डॉक्टर रुखसाना जो नालो बि हुयो, रुखसाना प्लीज़ इतफ़ाक़ आहे त मूंखे हुन पंहिंजो मवादु त मोकिले ॾिनो अथसि, पर हुनजी सुबुह खां तबियत ख़राबु थी पई। हू चयो त मां अची नथी सघां, त मां इहो मुनासिब नथी सम्झां त हुनजो मवादु मां पहिरियां वरी कॾहिं असां जॾहिं न्यू प्रोग्राम रखंदासीं त उनखे कॾहिं मौक़ो ॾींदासीं त पंहिंजो पाण अची पढ़े त वधीक बहितरु आहे। पर उन जे बदिले में मूं वटि 2-3 पंहिंजा वर्क लिखियल आहिनि। मां कोशिशि कंदसि जेके टाइम ते नथो त खणी मां पढ़ी वठंदसि, पर तख़लीक़ी आत्मकथा जे हवाले सां अॼु असां वटि 2 महिमान आहिनि, शबनम गुल ऐं न्याज़ फौर साहब। ॿिन्ही खे मां गुज़ारिश कंदसि, पर उन खां अॻु में मां नवीद अनंत संदीलो ते चवंदसि त नवीद अनंत संदीलो आलमी अदीबनि जे हवाले सां जेके सवाने उहे लिखी वियूं आहिनि, इहो हिकिड़ो जेके चइजे त हिकिड़ो मालूमाती क़िस्म जो हिकिड़े जेका असां इनपुट तव्हांखे ॾींदो। पर नवीद जे जेका असां उन खां पोइ जॾहिं नथो ॻाल्हाईंदासीं, नवीद जे सां का गुफ़्तगू थी सघे थी, सवाल जवाबु न। तव्हां हुन में का शइ एड करणु चाहियो, का शइ ॾियणु चाहियो त उहा गुफ़्तगू थी सघे थी। बाक़ी जेके असां वटि जेके तख़लीक़ी अदब पढ़ंदा उन जे बारे में गुफ़्तगू इन करे माना गुफ़्तगू जो मतिलबु आहे त उन ते सवाल जवाबु उते कोन थी सघंदा, उन्हनि जो सिर्फ़ु हिकिड़ो तासुर आहे जेको असां पेश कंदासीं। सो हिन जेका असां मां टिनी खे महिमाननि खे गुज़ारिश कंदसि त इहे जॻह पंहिंजी जाइ ते रहनि। पहिरीं नवीद खे सेंड कंदसि, शबनम ऐं अदा न्याज़ फौर साहब पंहिंजी जाइ ते अचो। नवीद हेॾां अचो, तव्हां पहिरीं तव्हां पढ़ंदव त सो मां ख़ैर नवीद खे गुज़ारिश कंदसि त नवीद सां जेका ॻाल्हि ॿोल थींदी उहो उन जो लिखियो वियो आहे त उन जा हवाला ऐं ॻाल्हि ॿोल त आत्मकथा आहे छा, आत्मकथा कहिड़े कहिड़े क़िस्म जी थींदी आहे। ऐं नवीद मां सम्झां थी असां वटि तमामु जेको आहे सो सुठो, तमामु सुठो पढ़ंदड़ ऐं उन सां गॾु शाइर। पर उन खां वधीक ॿियो हवालो जेको अहम आहे उहो ई आहे त नवीद पाण बि 3-4 किताबनि जो लेखक आहे, पर उहे सभु किताब जेके आहिनि से फ़लसफ़े जे बारे में आहिनि। आइंस्टाइन जी बायोग्राफी आहे, जेको ताज़ो ई जेको फ़लसफ़े जे बारे में, फ़लसफ़े जी तारीख़, यूनानी फ़लसफ़े जी तारीख़, उहो सच पुछो त पढ़ण जहिड़ो किताबु आहे। छाकाणि त उन में जेके रेफरेंसिस आहिनि, शालतीस जा रेफरेंसिस पंहिंजे उन जे हवाले सां मां सचमुच उर्दू में बि जेके आहिनि से इन जा फ़लसफ़े जा किताब पढ़िया आहिनि उन जी तारीख़ ते, पर ॿोली जे हवाले सां ऐं बयान जे हवाले सां मां सम्झां थी त नवीद जो इहो किताबु सभ खां मथां आहे। पर नवीद जी जेका अदबी हवाले सां जेको नवीद जी पंहिंजो जेको मुतालो आहे, असां वटि अॼुकल्ह अदीबनि शाइरनि जो मुतालो सभु घटि हूंदो आहे। नवीद पंहिंजे मुताले मां ॿुधाईंदो त जेका असां आत्मकथा जे हवाले सां ऐं उन जे हवाले सां